नाज़रीन, सिजावल टाउन इंतजामिया जी नाअहली सबब शहर त गंदगी जे वर चढ़ियल है, पर रोलू ऐं बीमार कुतन जो आज़ार पिण वधी वियो आहे, जंहिं सबब शहरी ऐं स्कूली शागिर्द सख्त खौफ में मुब्तला थी विया आहिनि। जॾहिं त 2 महीननि अंदरि 200 खां वधीक शहरनि खे रोलू कुतन ॾाढे विधो आहे। उन हवाले सां वधीक रिपोर्ट करे रहियो आहे सिजावल खां SS न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रशीद ख़ासखेली। सिजावल टाउन इंतजामिया जी नाअहली सबब शहर त गंदगी वर चढ़ियल आहे, पर रोलू कुता ऐं बीमार कुतनि जो लोद सबब शहरी तोड़े शागिर्द सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2 महीननि जे अंदरि तक़रीबन 200 खां मथे को रोलू कुतनि माण्हुनि खे ॾाढे विधो आहे। इन हवाले सां हिते कुझु शहरी मौजूदु आहिनि, वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। तक़रीबन काफ़ी कुता इन गली में अची चुका आहिनि ऐं ॿारनि जो स्कूल वञणु, मदरसो वञणु ऐं शहर मां निकिरणु तमामु मामूल बणिजी वियो आहे। सिजावल शहर में बीमार ऐं रोलू कुतनि जे सबबु असांजो घर मां निकिरणु, घर मां ॿाहिरि निकिरणु तमामु मुश्किल बणिजी वियो आहे ऐं सिजावल में अस्पतालुनि में का बि अहिड़ी सहूलियत न आहे। हज़ारनि जी तादाद में रोलू ऐं बीमार कुतनि सबबु असां ते सख़्तु घणा परेशान आहियूं। जॾहिं त स्कूल वेंदड़ शागिर्द ऐं जेके बुज़ुर्ग शहरी आहिनि उन्हनि में वधीक ख़ौफ़ ऐं हिरास छाइल आहे। हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त शहर में रोलू कुता घटियुनि में टोलियुनि जी सूरत में हलनि था, जंहिं सबबु असांजो शहर में हलणु मुश्किल बणिजी वियो आहे। जॾहिं त हिननि जो वधीक चवणु आहे त असां ज़िले इंतज़ामिया ऐं टाउन इंतज़ामिया खे मुतालबो करियूं था कुता मार मुहिम शुरू कयो वञे त जीअं असांखे वधीक परेशानियुनि खां निजात मिली सघे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल रशीद ख़ासखेली SS न्यूज़ सिजावल।